हाणे महशर जो मैदान कहिड़ी ज़मीन जे मथां क़ाइमु थींदो? हीअ जेका तव्हां ऐं असां ज़मीन रहूं था इहा आहे या इन खां अलावा ॿी का ज़मीन आहे? उलमाए मुहद्दिसीन फरमाइनि था इन में टे अक़वाल आहिनि उलमाए मुहद्दिसीन जा। किन जो त ख़्यालु इहो ई आहे त हीअ साॻी ज़मीन आहे, पर अक्सर जी राय 95% इहा आहे त इहा साॻी ज़मीन न आहे। अल्लाह ताला हिन ज़मीन खे तब्दील करे हिन जी जाइ ते ॿी ज़मीन खे आणींदो जेका मासियत ऐं गुनाहनि खां पाक हूंदी। उन जे मथां हशर जो मामिलो थींदो, उन जे मथां हिसाब ऐं किताब जो मामिलो थींदो। छा जो मामिलो थींदो बाबा? हाँ, हिसाब किताब जो। क़ुरान मजीद के अंदर भी अल्लाह ताला फरमाए यौम तुबद्दलुल अर्ज़ु गैरल अर्ज़ि वस्समावात व बरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार व तरल मुजरिमीन यौमइज़िन मुक़र्रनीन फिल अस्वाद। ये जेका ज़मीन आहे उनखे छा कयो वेंदो? उहा ज़मीन तब्दील कई वेंदी। इन जे मुतालिक़ उलमाए मुहद्दिसीन जो टे रायूं आहिनि और उन मां बहितर ऐं तक़रीबन जेको राजे कौल आहे उहो इहो ई आहे त इहा साॻी ज़मीन जेका पंहिंजो उहा ज़मीन ॿी हूंदी जेका मासियत ऐं गुनाहनि खां पाक हूंदी। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबी रिवायत करे थो त तकूनु फिल अर्ज़ यौमल क़ियामत ख़ुब्ज़तन वाहिदतन यतकफ़्फ़ुहा अल जब्बारु बियदिही कमा यकफ़उ अहदुकुम ख़ुब्ज़तन फ़िस सफ़रि नुज़ुलन लि अहलिल जन्नति फ़अता रजुलुम मिनल यहूदी फ़क़ाल बारकर रहमानु अलैका या अबल क़ासिम अला उख़बिरुका बिनुज़ुलि अहलिल जन्नति यौमल क़ियामत क़ाल बला क़ाल तकूनुल अर्ज़ु ख़ुब्ज़तन वाहिदा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़नज़र नबी इलैना सुम्मा ज़हिका हत्ता बदत नवाजिदुहु सुम्मा क़ाल अला उख़बिरुका बिइदामिहिम व क़ाल इदामुहुम बालामुन व नूनुन क़ालू व मा हाज़ा क़ाल सौरुन व नूनुन याकुलु मिन ज़ाइदिन कबदिहिमा सबऊन अल्फन। इहा बुखारी शरीफ़ जे अंदरि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आहे तकूनुल अर्ज़ु यौमल क़ियामत ख़ुब्ज़तन। सभ खां पहिरीं जेके हिन माण्हू हूंदा उन्हनि जो खाधो छा हूंदो? जेके हशर जे अंदरि जमा थींदा जंहिंजो हिसाब किताब थींदो उन्हनि जो खाधो छा हूंदो? इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन सॼी जेका ज़मीन आहे अल्लाह ताला इन खे मानी वांगुरु बणाईंदो। तव्हां ऐं असांजो पहिरियों खाधो हीअ ज़मीन हूंदी। तव्हां ऐं असांजो पहिरियों खाधो छा हूंदो बाबा? हीअ ज़मीन हूंदी। ऐं पाण फरमायो जीअं सफ़र ते माण्हू वेंदो आहे न, पोइ मानी जेका हूंदी आहे उनखे उथलाईंदो पुथलाईंदो आहे, कॾहिं खणी होॾे रखंदो, कॾहिं खणी हथ में खणी करे घुमाईंदो आहे, ईअं हीअ सॼी ज़मीन खे ईअं अल्लाह तबारक व तआला उथलाईंदो। पोइ पाण फरमाईंदो फ़क़ाल बा फ़अता रजुलुम मिनल यहूदी, पोइ हिकिड़ो यहूदी आयो, क़ाल बारकर रहमान, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुआ ॾिनई ए अबुल क़ासिम मां तव्हांखे न ॿुधायां त जेके अहले जन्नत हूंदा, जेके जन्नत में वेंदा उन्हनि जो पहिरियों पहिरियों खाधो छा हूंदो? पाण फरमाए ॿुधाए। उन चयो त उन्हनि जो पहिरियों पहिरियों जेको खाधो हूंदो उहा छा हूंदी? इहा ई ज़मीन हूंदी। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं भाॼी जेका उन्हनि जी हूंदी उहा पहिरीं पहिरीं मच्छी हूंदी, पर उहा मच्छी जे मुतालिक़ बि अचे थो मच्छी एॾी वॾी हूंदी उनजी सिर्फ़ु जेका काटराड़ी हूंदी उन मां अलाए केतिरा हज़ार माण्हू खाई करे ड्राउ कंदा। इहो पहिरियों पहिरियों अहले जन्नत जो जेको खाधो आहे अल्लाह तबारक व तआला जेको मुस्लमाननि खे अता फ़रमाईंदो। ऐं महशर जे मैदान में सभ खां पहिरें नंबर जी जेका ॻाल्हि आहे या सभ खां पहिरियों जेको इनाम मामिलो ऐं मसइलो आहे उहो इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला उते मामलात ऐं मसाइल त घणा हूंदा। किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो गुनाहनि जे करे हर माण्हू पंहिंजे गुनाहनि में गचियल हूंदो, पघर हुनजो जेको हूंदो उहो छा हूंदो? हिकिड़ो त साहबी रिवायत करे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ जेको सिज आहे न हिकिड़ो मेल हीअं परते हूंदो, पर चई मां सम्झां नथो त इहो मेल जेको अलाह जे रसूल चयो आहे त मेल मां मुराद इहो मील जेको सफ़र जो हूंदो आहे उहो आहे या मेल हुनखे बि चवंदा आहिनि जेका सिराई सुरमेदानी वारी हूंदी आहे। जेकॾहिं मुराद इहो आहे त हीउ सिज सिराई सुरमेदानी जेतिरी जेका अखियुनि जे अंदरि सिराई न हूंदी आहे जेका सुरमेदानी सां मां कढी करे विझंदा आहियूं इहो जेकॾहिं आहे त पोइ त सिज मथे हूंदो। जेकॾहिं मेल जो अंदाज़ो लॻाए थिए तॾहिं बि सिज जेको एॾो हज़ारा किलो लखा किलोमीटर मथे आहे उनजी तपश बर्दाश्त न थी थिए। जेकॾहिं हीअं छित वांगुरु अची करे मथां बीहे त इनजी तपश बर्दाश्त थींदी? रिवायतुनि जे अंदरि अचे थो माण्हू पंहिंजे इन गुनाहनि जे अंदरि गुनाह जे करे क़यामत जे ॾियारे उन जेको आहे सो मामलात ऐं मसाइल जे अंदरि जेको आहे उलझियल हूंदा। कंहिंखे जेको पघर हूंदो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिंखे भेजनि ताईं पघर हूंदो,
कंहिंखे ओए गोॾनि ताईं पघर हूंदो, कंहिंखे चेल ताईं पघर हूंदो, कंहिंखे सीने ताईं हूंदो। को माण्हू पंहिंजे गुनाह जे करे सॼे पघर जे अंदरि जेको आहे माना ग़रक़ थियल आहे। मामिलो आमाल जो आहे। अॻिते ख़ुदा वटि जेका शइ वञणी आहे न उनजो नालो अमल आहे। अलाह जो नालो आहे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो नालो आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम आहे। जंहिं वटि अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम हूंदो त उहो क़यामत जे ॾियारे। ऐं हाणे इन सॼे मामले हिकिड़ो जेको ॾिहाड़ो आहे क़यामत जो, हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जे बराबरि हूंदो। 50,000 साल दुनिया में रहो, क़यामत वारो छा हूंदो बाबा? हिकिड़ो ॾिहाड़ो। पर जंहिं तक़वा सां ज़िंदगी गुज़ारी आहे उन जे मुतालिक़ हदीस में चए थो, जीअं माण्हू हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे न, इहो इन जो टाइम ईअं गुज़री वेंदो, उनखे का ख़बर ई न पवंदी, वक़्तु वियो गुज़री। हा, अमल शर्त आहे। क़बर बि भली, आख़िरत बि भली, पोइ जन्नत जा मनाज़िर जहन्नम खां बचाईंदो। तॾहिं इंसान खे, जॾहिं इंसानु आमाल नेक कंदो। जेकॾहिं नेक अमल आहिनि त पोइ अॻिते बि बदिलो भलो आहे, जेकॾहिं बुरा अमल आहिनि त अॻिते बि बदिलो बुरो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? अलाह खां दुआ आहे अलाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता